दो कब्र में हबीब हाजिर दींदी कब्र पो अजाब केड़ो फरिश्ता बजा नबी जे आगो 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 पूछी छा सकंदा जवाब केड़ो फरिश्ता बजा नबी जे आगो पूछी छा सकंदा जवाब केड़ो जिते अदालत जी कुर्सी हूंदी उते मोहम्मद कंदो ज़मानत जिते अदालत जी कुर्सी हूंदी उते मोहम्मद कंदो ज़मानत निसी ज़मानत बेकार दिसी ज़मानत बेकार खुदा कंदो पो हिसाब केड़ो दिसी ज़मानत बेकार खुदा कंदो पो हिसाब केड़ो फरिश्ता बजा नबी जे आगो पूछी जा सकंदा जवाब केड़ो फरिश्ता बजा नबी जे आगो गुनाहगार गरीब थींदियूं मोहम्मद जो मेहरबानियूं गुनाहगार गरीब थींदियूं मोहम्मद जो मेहरबानियूं जंहिंखे नवाज़े नबी नज़र सां जंहिंखे नवाज़े नबी नज़र सां उन्हीं खां वधिया नवाब केड़ो जंहिंखे नवाज़े नबी नज़र सां 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 उन्हीं खां वधिया नवाब केड़ो फरिश्ता बजा नबी आगो निमाज़ रोज़ो ऐं हज ज़कातूं सब भलाई जो अगर मोहम्मद जी थी ज़ियारत अगर मोहम्मद जी थी ज़ियारत तंहिंखां मथे सवाब केड़ो अगर मोहम्मद जी थी ज़ियारत अगर मोहम्मद
जी थी ज़ियारत तंहिंखां मथियां सवाब कहिड़ो कबर हशर में हुजूर जल्दी थींदी शफाअत मूंखे ई पक कबर हशर में हुजूर जल्दी थींदी शफाअत मूंखे ई पकाया हूंदे सजण जे हुजऊं निंदण का हूंदे सजण जे हुजऊं निंदण का। क्या बात है, सुभान अल्लाह सुभान अल्लाह।